सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 8 मज़मून साइंस बाब 12 सबक 3 स्पेक्ट्रोस्कोप रंगीन शवाबीन स्पेक्ट्रोस्कोप ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो, हिन सबक में असां हिकिड़े औज़ार जे बारे में ॻाल्हाईंदासीं जेको असांखे खिलाई खोजण में मदद कंदो आहे, यानी स्पेस एक्सप्लोरेशन में इस्तेमालु थींदड़ औज़ार आहे जंहिंजो नालो आहे स्पेक्ट्रोस्कोप यानी शवाबीना। ॿारो, स्पेक्ट्रोस्कोप खे सम्झण लाइ असांखे लहरुनि जे बारे में पंहिंजी ॼाण खे ताज़ो करणो पवंदो। असां 6 ऐं 7 दर्जे में लहरुनि जे बारे में पढ़ी आया आहियूं ऐं असांखे ख़बर आहे त लहरूं छा आहिनि। असां लहरूं पाणीअ में ॾिठियूं आहिनि जेके ट्रांसवर्स वेव्स हूंदियूं आहिनि। इन खां अलावा जेकॾहिं असां स्प्रिंग खे दॿाए छॾियूं त उन में बि हिकिड़ी लहर पैदा थींदी आहे जेका आख़िर ताईं ईंदी आहे, उहा लॉन्जिट्यूडनल वेव हूंदी आहे। ॿिनि क़िस्मनि जूं लहरूं हूंदियूं आहिनि जंहिंजी असांखे ख़बर आहे। असांखे ख़बर आहे त वेव is a disturbance that transfers energy from one place to another in a regular and organized way. Wave की definition यह है, it is a disturbance that transfers energy from one place to another in a regular and organized way. यानी असां जेकॾहिं ॾिसूं त जेका तवानाई हितां खां वठी आख़िर ताईं वञे थी उहा रेगुलर ऐं ऑर्गनाइज़्ड वे में आहे, यानी मुनज़म तरीक़े सां तवानाई जी तरसील थिए थी। सिंधी में असां चई सघूं था त लहरूं उहो तलातम आहे जेका तवानाई जी तरसील मुनज़म अंदाज़ में कंदी आहे। तलातम, तवानाई जी तरसील ऐं मुनज़म अंदाज़। लहरूं ॿिनि क़िस्मनि जूं थींदियूं आहिनि। वेव्स दैट मस्ट ट्रेवल थ्रू अ मीडियम आर कॉल्ड मैकेनिकल वेव्स। जीअं साउंड वेव्स आहिनि, वाटर वेव्स आहिनि, सिस्मिक वेव्स आहिनि, उनखे को मीडियम खपे या को मादो खपे जंहिंमां उहे लंघंदियूं आहिनि या उन मां गुज़रंदियूं आहिनि। जीअं साउंड वेव्स खे हवा खपे, हवा खां सवाइ असांखे ख़बर आहे त साउंड वेव्स कोन पहुचंदियूं आहिनि, यानी वैक्यूम मां आवाज़ जूं लहरूं कोन ईंदियूं आहिनि। अहिड़ी तरह पाणी खपे, जीअं पाणी वारियूं लहरूं आहिनि, पर हिकिड़ियूं ॿियूं लहरूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन खे कंहिं बि मीडियम जी ज़रूरत कोन हूंदी आहे, यानी वेव्स दैट डू नॉट रिक्वायर अ मीडियम एंड कैन ट्रेवल थ्रू अ वैक्यूम आर कॉल्ड इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स। इन में लाइट आहे, रोशनी जूं लहरूं आहिनि, रेडियो वेव्स आहिनि, माइक्रोवेव्स आहिनि, उनखे कंहिं बि मादे जी ज़रूरत कोन्हे, उहे आहिनि इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स। यानी असां वटि त हिकिड़ियूं मैकेनिकल वेव्स आहिनि ऐं ॿियूं इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स आहिनि। लहरुनि जा इस्तिलाह यादि कयूं त असांखे यादि ईंदो त वेवलेंथ लहर जी ड्रेग आहे जेका हिकिड़ी चोटीअ खां ॿी चोटीअ ताईं मुफ़ासिलो आहे या हिकिड़ी खाईअ खां ॿी खाईअ ताईं मुफ़ासिलो आहे। साइकिल यानी लहर जो चक्कर हिकिड़ो सॼो चक्कर आहे जेको लहर नेगेटिव खां पॉज़िटिव वञी वरी ॿुड़ीअ खां ॿुड़ीअ ताईं थी अचे। एम्पलीट्यूड उहा उन लहर जी ऊचाई आहे। फ्रीक्वेंसी ॿुधाए थी त हिकिड़े सेकेंड में केतिरा चक्कर थियनि था, उहा उनजी फ्रीक्वेंसी आहे, केतिरो जल्दी जल्दी लहर उहा अचे थी। वरी क्रेस्ट या चोटी लहर जे वॾे में वॾो पॉज़िटिव साइड ते जेको मैग्नीट्यूड आहे उहो आहे। खाई यानी ट्रफ नेगेटिव साइड ते वॾे में वॾो जेको मैग्नीट्यूड आहे उहो आहे। सो खाई यानी ट्रफ ऐं क्रेस्ट यानी चोटी। असांखे ख़बर आहे त वेवलेंथ इज डिफाइंड एज द डिस्टेंस बिटवीन टू कंसेक्यूटिव upper peaks also called crest or lower peaks also called troughs of a wave। यानी ॿिनि पीक्स, अपर पीक्स या क्रेस्ट या ॿिनि लोअर पीक्स या खाइनि या ट्रफ जे विच में जेको मुफ़ासिलो आहे उनखे असां वेवलेंथ चवंदा आहियूं। इफ क्रेस्ट और troughs are closer then the wavelength will be smaller or vice versa। जेकॾहिं उहे चोटियूं या खाइयूं वेझो वेझो आहिनि त वेवलेंथ शॉर्ट आहे, नंढी आहे, पर जेकॾहिं उहे चोटियूं परे परे आहिनि त वेवलेंथ वधीक आहे। असांखे इहा ख़बर आहे त लहरुनि जी जेका ड्रेग हूंदी आहे यानी वेवलेंथ जी यूनिट मीटर हूंदो आहे, पर मीटर तमामु वॾो आहे, एतिरियूं वॾियूं लहरूं आमतौर ते हूंदियूं कोन्हनि। सो उन्हनि खे असां माइक्रोमीटर या नैनोमीटर, माइक्रो असांखे ख़बर आहे 10⁻⁶ हूंदो आहे, नैनो 10⁻⁹ हूंदो आहे, ऐं लहरुनि लाइ हिकिड़ो ॿियो यूनिट बि इस्तेमालु थींदो आहे एंगस्ट्रॉम। उनखे ए जे मथां हिकिड़ो गोल ठाहे ॾेखारिबो आहे एंगस्ट्रॉम, इहो 10⁻⁻ हूंदो आहे। हाणे जेकॾहिं असां बरक़ी मक़नातीस लहरुनि जे बारे में ॻाल्हायूं त असांखे ख़बर आहे त इलेक्ट्रॉन काटू चार्ज रखंदड़ ज़रूरु आहे जेको असांजे एटम में मौजूदु हूंदो आहे। हर अंसर जे हर एटम में इलेक्ट्रॉन्स मौजूदु हूंदा आहिनि ऐं हुन ते काटू चार्ज हूंदी आहे, यानी उहो चार्ज पार्टिकल आहे। असांखे इहा बि ख़बर आहे त दी स्पिनिंग एंड ऑर्बिटिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन एटम प्रोड्यूसिस मैग्नेटिक फील्ड। असां पोएं बाब में ॾिसियासीं
त इलेक्ट्रॉननि जे फेराटियूं पाइण जे सबबु एटम में मक़नातीस लहरूं पैदा थियनि थियूं। हाणे असां वटि हर अंसर में इलेक्ट्रॉन बि आहे, यानी इलेक्ट्रिसिटी बि आहे, ऐं मैग्नेटिक फील्ड बि आहे, यानी मैग्नेटिज़म बि आहे। त हर अंसर लहरूं पैदा करे थो, जिन खे असां इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड्स चवंदा आहियूं, यानी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स चवंदा आहियूं, छो त हुन में इलेक्ट्रिसिटी बि आहे ऐं मैग्नेटिज़म बि आहे। The motion of electrons produces energy that can travel as waves. Transmission of this energy produces electromagnetic waves. These waves combine electricity and magnetism. They can travel through empty spaces like in outer space. यानी इन्हनि लहरुनि खे ट्रेवल करण लाइ यानी हिकु जाइ तां ॿी जाइ ताईं पहुचण लाइ कंहिं बि मीडियम यानी मादे जी ज़रूरत कोन्हे, उहे स्पेस में बि ख़ला में बि वञी सघनि थियूं। बरक़ी मक़नातीस लहरुनि जी दर्जाबंदी उन्हनि जे ड्रैग जे लहरुनि जे ड्रैग यानी वेवलेंथ जे हिसाब सां कई वेंदी आहे, ऐं सभु वेवलेंथ मिलाए जेका पटी ठहंदी आहे उनखे असां इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम चवंदा आहियूं। सो असां जेकॾहिं ॾिसूं त हीअ वेव हिन में वेवलेंथ घटि आहे वधीक आहे, छो त हिन जा पीक्स परे परे आहिनि, इन करे वेवलेंथ वधीक आहे। सो वधीक वेवलेंथ वारियूं हूंदियूं आहिनि रेडियो वेव्स, उन खां पोइ जेको आहे उहो उन खां घटि वेवलेंथ वारियूं जेके आहिनि उहे हूंदियूं आहिनि इंफ्रारेड रेज़, उन खां पोइ जेको आहे लाइट रेज़ ईंदियूं आहिनि, उन खां पोइ अल्ट्रा वायलेट रेज़ ईंदियूं आहिनि, उन खां पोइ अञा बि घटि वेवलेंथ वारियूं एक्स रेज़ हूंदियूं आहिनि, ऐं अञा बि घटि वेवलेंथ वारियूं गामा रेज़ हूंदियूं आहिनि। हिन में असां ॾिसी सघूं था त हिननि खे असां लहरनि जी ड्रैग मुताबिक़ वधंदड़ तसलसल जी विर्छ जो अक्स चई सघूं था। हिन खे असां इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम या तेफ़ी पट्टी बि चवंदा आहियूं। सो असां ॾिसी सघूं था त रेडियो वेव्स असांजे वायरलेस ट्रांसमिशन में, रेडियो में, टीवीअ में, माइक्रोवेव में इस्तेमालु थींदियूं आहिनि। इंफ्रारेड जेके आहिनि उहे असां जे रिमोट कंट्रोल में इस्तेमालु थींदियूं आहिनि, रिमोट असांजो इंफ्रारेड ॾींदो आहे। लाइट वारियूं रोशनी वारियूं आहिनि जेके बल्ब सां या सिज सां निकिरंदियूं आहिनि। एक्सरे असांखे ख़बर आहे त डॉक्टर इस्तेमालु कंदा आहिनि असांजी तपास लाइ, असांजी हॾनि जी या जिस्म जे अंदरि हिसनि खे जाचण लाइ। ऐं गामा रेज़ जेका आहिनि उहे त न्यूक्लियर रेज़ आहिनि, उहे आयोनाइज़िंग रेज़ आहिनि, ऐं ख़तरनाक आहिनि। इनफैक्ट अल्ट्रावायलेट खां वधीक साॼे पासे यानी उहे लहरूं जिन जी वेवलेंथ घटि आहे उहे सभु आयोनाइज़िंग आहिनि। सो अहिड़ी तरह सां जेकॾहिं तेफ़ी पटी ॾिसूं जंहिंमें रेडियो वेव्स हुयूं, माइक्रोवेव्स, पोइ इंफ्रारेड, पोइ विज़िबल लाइट, पोइ अल्ट्रावायलेट, पोइ एक्सरेज, पोइ गामा रेज़, जेको असां हाणे ॾिठो त इन में जेका विज़िबल लाइट आहे उन जी वेवलेंथ 400 नैनोमीटर खां 700 नैनोमीटर ताईं हूंदी आहे। सिर्फ़ु इन वेवलेंथ वारियूं इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स रोशनी हूंदियूं आहिनि, उहे असांखे ॾिसण में ईंदियूं आहिनि, उहा विज़िबल लाइट आहे। सो इहा जेका विज़िबल लाइट असांखे नज़र ईंदी आहे अछी, उहा दरअसल हिकिड़ी रोशनी कोन्हे या हिकिड़ी वेवलेंथ कोन्हे, उहा असां जीअं ॿुधायो त 400 नैनोमीटर खां 700 नैनोमीटर ताईं मुख़्तलिफ़ वेवलेंथ वारियूं लहरूं आहिनि, ऐं उन में हर लहर जेका आहे उहा मुख़्तलिफ़ रंग हूंदो आहे। असांजे विज़िबल लाइट में अछी रोशनीअ में दरअसल 7 रंग हूंदा आहिनि या मुख़्तलिफ़ शेड हूंदा आहिनि, जंहिंखे असां यादि करण लाइ वेब गियोर जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं। वायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड। विब गियोर, वायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड। सो हिन में असां जेकॾहिं ॾिसूं त असांजी वायलेट जेका आहे उन जी 400 नैनोमीटर आहे, जेका घटि में घटि वेवलेंथ आहे, ऐं 700 जेको आहे उहो असांजी ॻाढ़ी लाइट आहे, रेड लाइट आहे, उन जी वधि में वधि विज़िबल लाइट में वेवलेंथ आहे। हिन खां मथे जेको आहे वेवलेंथ वारा उनखे असां इंफ्रारेड चवंदा आहियूं, ऐं हिन खां घटि वेवलेंथ वारियूं जेके रहंदियूं आहिनि उनखे असां अल्ट्रा वायलेट चवंदा आहियूं। हाणे असां अचूं था स्पेक्ट्रोस्कोप ते। A spectroscope is an optical instrument which is used to measure the properties of visible light. They are used in identifying chemical elements in stellar atmosphere. यानी हिकु अहिड़ो बसरी औज़ार आहे जेको रोशनीअ जी तरकीब वसीले सितारनि जी फिज़ा में कीमियाई अंसरनि जी सुञाणप लाइ इस्तेमालु थींदो आहे। उहो कीअं कमु कंदो आहे? It splits visible light in spectrum of 7 monochrome lights. यानी जेका रोशनी हुन ते पवंदी आहे उनखे बजाए हिकिड़ी रोशनी में जेका जीअं असांखे अच्छी थी नज़र अचे उनखे उन जे वेवलेंथ्स में अलॻि अलॻि करे छॾींदो आहे, यानी 7 वेवलेंथ्स में या उन खां वधीक वेवलेंथ्स में अलॻि कंदो आहे।
The spectrum of light coming out of the sample is viewed on the detector. हाणे थींदो छा आहे जो असां वटि रोशनी आई, जीअं बल्ब मां सम्झो आई, बल्ब जी रोशनी असां हिकिड़े सन्ही विथे वारे गैर शफ़ाफ रुकावट यानी ओपेक बैरियर मां लंघाई, हिन मां रोशनी कोन थी लंघी सघे, हिकिड़ी सन्ही ते विथी करे चवंदा आहियूं, रोशनी सिर्फ़ु उन विथीअ मां निकिरंदी आहे, यानी उहा सिधी हिकिड़ी लीक जी सूरत में निकिरंदी आहे। पोइ रोशनी जी उहा लीक या नैरो बीम हिकिड़े प्रिज़म यानी मंशूर ते पवंदी आहे। मंशूर जी इहा ख़ासियत हूंदी आहे त उहो रोशनीअ खे 7 रंगनि में विरहाए छॾींदो आहे। सो जॾहिं उहा रोशनीअ जी लीक हिन ते पई त उहा 7 लीकुनि में विरहाइजी वेंदी, रेड खां वठी ब्लू ऐं इंडिगो वायलेट ताईं। सो अहिड़ी तरह जेको आहे उहो असांजी रोशनी 7 हिसनि में विरहाइजंदी। उन खां पोइ असां हिकिड़ो लेंस रखंदासीं ऐं उहो लेंस उन रोशनी खे हिकिड़े परदे ते या डिटेक्टर ते मरकूज़ कंदो, जंहिंखे परदो या परखींदड़ चई सघूं था। ऐं हिन ते असां ॾिसी सघंदासीं त कहिड़े क़िस्म जी रोशनी जेका आहे उहा किथे पई थी। हिते असांजो जेको आहे उहो स्पेक्ट्रम ठहंदो, हिनखे असां स्पेक्ट्रम या तैफ़ी पट्टी चवंदा आहियूं। सो हिन तैफ़ी पट्टीअ जे करे असां सुञाणे सघंदा आहियूं त कहिड़ो एलिमेंट आहे। अचो त असां अॻिते ॾिसंदासीं त उहो कीअं थो थिए। वारो हीअ असां कंटिन्यूअस स्पेक्ट्रम ऑफ लाइट ॾिसी सघूं था, जेको वायलेट खां रेड ताईं विबग्योर सभु रंगनि में तव्हां ॾिसी सघो था, ऐं जा मुख़्तलिफ़ शेड ॾिसी सघो था, मुख़्तलिफ़ वेवलेंथ उनखे चई सघूं था। हाणे हर अंसर कुझु मख़सूस वेवलेंथ खे ई जज़्ब कंदो आहे ऐं कुझु वेवलेंथ पाण मां लंघण ॾींदो आहे। यानी जेकॾहिं सम्झो असां वटि सोडियम हूंदी त सोडियम मां ही सभु वेवलेंथ गुज़री कोन सघंदियूं, कुझु वेवलेंथ उन में जज़्ब थी वेंदियूं ऐं कुझु वेवलेंथ उन मां गुज़री वेंदियूं। अहिड़ी तरह हाइड्रोजन मुख़्तलिफ़ वेवलेंथ खे जज़्ब कंदो ऐं गुज़ारींदो। जीअं असां ॾिसी सघूं था त सोडियम जी पट्टी जेका आहे उन में ॿिया सभु वेवलेंथ जज़्ब थी विया, सिर्फ़ु ही जेके वेवलेंथ्स आहिनि उहे हुन मां गुज़री सघिया। अहिड़ी तरह हाइड्रोजन मां मुख़्तलिफ़ वेवलेंथ लॻंदा, कैल्शियम मां मुख़्तलिफ़ वेवलेंथ लॻंदा ऐं मर्क्यूरी जी बि मुख़्तलिफ़ पट्टी ठहंदी स्पेक्ट्रम जी। सो अहिड़ी तरह असां ॾिसी सघूं था त जेकॾहिं असां रोशनी विझंदासीं सोडियम ते त जेका ॿाहिरि रोशनी निकिरंदी उहा ई निकिरंदी। हाणे अहिड़ी पट्टी असां ॾिसंदासीं त असां सम्झी वेंदासीं त अहिड़ी पट्टी निकिती आहे, उन जे करे असां जेको सैंपल आहे जंहिंमां असां रोशनी लंघाई आहे उन में सोडियम मौजूदु आहे। जेकॾहिं 4-5 शयूं मुख़्तलिफ़ हूंदियूं त ही पाण में सभु स्पेक्ट्रम गॾु थी वेंदा ऐं साइंसदान उन खां पोइ उनखे जी तशख़ीस करे उनखे सुञाणे सघंदा आहिनि त हिन में कहिड़ा कहिड़ा अंसर मौजूदु आहिनि। हर अंसर कुझु मख़सूस वेवलेंथ खे जज़्ब कंदो आहे ऐं कुझु वेवलेंथ खे पाण मां लंघण ॾींदो आहे। हाणे अचो त असां ॾिसूं त स्पेक्ट्रोस्कोप कमु कीअं थो करे। सभिनी खां पहिरीं स्प्लिट विज़िबल लाइट इन स्पेक्ट्रम ऑफ 7 मोनोक्रोम लाइट्स, यानी जेका लाइट पई मोनोक्रोम, हे मोनोक्रोम यानी हिकिड़े रंग जी लाइट पई हिकिड़े स्लिट मां आई, उहा असांजे प्रिज़म ते पई, उनखे 7 हिसनि में विरहाए छॾियो। इन पोर्शन खे यानी इन हिसे खे स्पेक्ट्रम जेके असां मोनोक्रोमेटर चवंदा आहियूं, अने मोनोक्रोम मां उन लाइट खे 7 हिसनि में विरहाए छॾियो। पोइ उनखां जे साम्हूं हिकिड़ी एग्ज़िट स्लिट हूंदी आहे जंहिंमां उहे 7 लाइटूं निकिरंदियूं आहिनि। उनखां पोइ असां पंहिंजो सैंपल रखंदा आहियूं जंहिंखे असांखे टेस्ट करणो हूंदो आहे त उन मां कहिड़ी लाइट जेका आहे उन मां कहिड़ी शइ मौजूदु आहे, कहिड़ो अंसर मौजूदु आहे। यानी पास स्पेक्ट्रम थ्रू द सैंपल, सम वेवलेंथ्स आर एब्जॉर्ब्ड बट द अदर्स पास थ्रू द सैंपल, जीअं असां ॾिठो पोइ स्लाइड में। उन खां पोइ जॾहिं इहा रोशनी हितां निकिरंदी त द स्पेक्ट्रम ऑफ लाइट कमिंग आउट ऑफ द सैंपल इज़ व्यूड ऑन द डिटेक्टर। पोइ डिटेक्टर ते जेको स्पेक्ट्रम आयो उहो असांखे ॿुधाईंदो आहे त हिन में कहिड़ा कहिड़ा अंसर या कहिड़ो अंसर शामिल आहे, छो त सिर्फ़ु उन अंसर जी लाइट वारी पट्टी डिटेक्टर ते ईंदी आहे, ॿियूं सभु जज़्ब थी वेंदियूं आहिनि। ॿारो जीअं असां चयो त बरक़ी चकमकी लहरूं यानी बरक़ी मक़नातीसी लहरूं या इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स कंहिं बि मादे जो मुहताज न आहिनि ट्रेवल करण लाइ यानी पखिड़िजण लाइ। उनजे करे उहे फिज़ा में, हवा में ऐं ख़िला में मौजूदु हूंदियूं आहिनि, यानी असांजे आउटर स्पेस में बि मौजूदु हूंदियूं आहिनि। हिते तव्हां ॾिसी सघो था त उहे लहरूं गामा रेज़ खां वठी रेडियो रेज़ ताईं मौजूदु आहिनि स्पेस में। ऐं असांजा जेके स्पेस क्राफ्ट आहिनि यानी असांजा जेके मसनूई सयारा आहिनि या रॉकेट आहिनि या असांजा शटल्स आहिनि या असांजो फ्लाई स्टेशन्स आहिनि या फिज़ा में असांजा जेके जहाज़ आहिनि, उहे सभु इन्हनि लहरुनि खे सम्झी सघनि था ऐं उहे लहरूं उन्हनि ताईं पहुची सघनि थियूं। असां घणो करे कम्युनिकेशन रेडियो वेव सां कंदा आहियूं ऐं
उहा रेडियो वेव्स इस्तेमालु थींदियूं हिन सभिनी सां कम्युनिकेट करण लाइ। इन खां अलावा कुझु ख़ासि क़िस्म जा स्पेक्ट्रोस्कोप हूंदा आहिनि जेके ॿियनि बरक़ी चकमकी लहरुनि जी खोज लाइ पिणु इस्तेमालु थींदा आहिनि। यानी विज़िबल लाइट खां अलावा गामा रेज़, एक्सरे रेज़, अल्ट्रावायलेट रेज़, इंफ्रारेड, माइक्रोवेव ऐं रेडियो वेव्स जेके पिणु फिज़ा में ऐं ख़िला में मौजूदु आहिनि, उन्हनि खे बि खोजना लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। ॾिठो वेंदो आहे त कहिड़ियूं कहिड़ियूं लहरूं मौजूदु आहिनि, पर उन लाइ हिकिड़ा ख़ासि क़िस्म जा स्पेक्ट्रोस्कोप हूंदा आहिनि। स्पेक्ट्रोस्कोप या स्पेक्ट्रोस्कोपीअ जे ज़रिए असांखे मरीख़ ते मौजूदु अंसरनि जी ख़बर पई आहे। असांखे ख़बर आहे त मरीख़ जे फिज़ा में तक़रीबन 96% कार्बन डाइऑक्साइड आहे, 2% तक़रीबन आर्गन ऐं नाइट्रोजन आहे, ऑक्सीजन तमामु थोरी मात्रा में आहे ऐं कार्बन डाइऑक्साइड मौजूदु आहे, पर उहा तमामु घटि मक़दार में आहे। ऐं मरीख़ ते जेको मिटी आहे उनजी ऐं जेको क्रस्ट आहे उन में असांखे आयरन, निकिल, सल्फर, मैग्नीशियम, एल्यूमिनियम, कैल्शियम ऐं पोटेशियम मिलिया आहिनि। स्पेक्ट्रोस्कोप जे ज़रिए फलकियाती जिस्मनि जे अभ्यास खे असां एस्ट्रोनॉमिकल स्पेक्ट्रोस्कोपी चवंदा आहियूं। एस्ट्रोनॉमिकल स्पेक्ट्रोस्कोपी इज़ द स्टडी ऑफ एस्ट्रोनॉमी यूज़िंग द टेक्निक ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी। यानी फलकियाती स्पेक्ट्रोस्कोपी आहे, हिन में स्पेक्ट्रोस्कोप शामिल आहे ऐं टेलीस्कोप शामिल आहे। ॿई मिली फलकियाती स्पेक्ट्रोस्कोपी ठाहिनि था। टू रिवील मैनी प्रॉपर्टीज़ ऑफ सेलेशियल बॉडीज़, यानी आसमानी जिस्म जे मुख़्तलिफ़ ख़ासियतुनि जी ख़बर पए थी। ख़ासि उन मां जेका शइ उहा केमिकल कंपोज़िशन आहे, यानी कीमियाई तरकीब आहे। उन खां अलावा असां उनजो टेम्परेचर, डेंसिटी, मास, डिस्टेंस ऐं ल्यूमिनोसिटी बि मालूम करे सघूं था। यानी गर्मी पद, कसाफ़त, मायो, चमक, ल्यूमिनोसिटी खे चमक चवंदा आहियूं, उहा बि असां मालूम करे सघूं था। सभिनी आसमानी जिस्मनि जी मालूम करे सघिजे थी। स्टार्स, प्लैनेट्स, मून्स, एस्टेरॉइड्स एंड कोमेट्स, निबुलाए, स्टार क्लस्टर्स, गैलेक्सीज यानी कहकशाऊं, पल्सर्स, ब्लैक होल्स, डार्क मैटर वग़ैरह। एस्ट्रोनॉमिकल स्पेक्ट्रोस्कोपी जे कम खे सम्झण लाइ अचो त असां हिन मिसाल खे ॾिसूं। हिन मिसाल में असां हिकिड़ो नेबुलाए जेके गैस जा ठहियल हूंदा आहिनि उन जी केमिकल कंपोज़िशन यानी कीमियाई तरकीब मालूम करण जे लाइ सेटअप ठाहियो आहे। असांखे ख़बर आहे त नेबुलाए में रोशनी किथां ईंदी आहे, कंहिं स्टार खां। उहो को बि स्टार थी सघे थो, सिज बि थी सघे थो या ॿियो को स्टार थी सघे थो। सो उन जी रोशनी नेबुलाए में ईंदी आहे। सो सभिनी खां पहिरीं त असां छा कंदा आहियूं जो उन स्टार जी रोशनी बग़ैर नेबुलाए जे सिधो असां पंहिंजे हिकिड़े स्पेक्ट्रोमीटर में ॾिसंदा आहियूं ऐं हुनजो कंटिन्यूअस स्पेक्ट्रम ठाहींदा आहियूं त जेकॾहिं हिन गैस मां न लंघियो रोशनी जो किरणो या इहा इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव, त उहा कीअं थी स्पेक्ट्रम ठाहे, उहा कीअं थी टे कहिड़नि रंगनि में। असांखे हिकिड़ो स्टैंडर्ड स्पेक्ट्रम मिली वेंदो आहे। उन खां पोइ असां छा कंदा आहियूं जे हिन रोशनीअ खे लंघाईंदा आहियूं उन नेबुलाए मां, ऐं उन खां पोइ असां उनखे ॾिसंदा आहियूं एमिशन स्पेक्ट्रोमीटर में त कहिड़ियूं शयूं जज़्ब थी वियूं ऐं या कहिड़ा वेवलेंथ जज़्ब थी विया ऐं कहिड़ा वेवलेंथ जेके आहिनि उहे जज़्ब न थिया, उहे ॿाहिरि निकिरी विया, यानी उन्हनि मां एमिट कयो, उन मां ख़ारिज थिया। सो ख़ारिज थियल स्पेक्ट्रोस्कोप असांखे ॿुधाईंदो या स्पेक्ट्रम असांखे ॿुधाईंदो त हिन में कहिड़ा कहिड़ा एलिमेंट्स मौजूदु आहिनि, जीअं असां अॻु में ॾिसी चुका आहियूं। उन खां अलावा अब्ज़ॉर्प्शन स्पेक्ट्रम चवंदा आहियूं, जेको हिन स्पेक्ट्रम आहे हिन खे कटे ऐं ठाहियो वेंदो आहे, ऐं उहो बि असांखे ॿुधाईंदो आहे त कहिड़ा कहिड़ा वेवलेंथ हिन नेबुलाए में या हिन गैस में जंहिंमां इहा रोशनी गुज़री उहे जज़्ब थी विया। इन सां बि असांखे मुख़्तलिफ़ मालूमात इन मादे जे बारे में ख़बर पवंदियूं आहिनि जेको जंहिंमां इहा रोशनी लंघी ईंदी आहे। सो अहिड़ी तरह असां एस्ट्रोनॉमिकल स्पेक्ट्रोस्कोपी इस्तेमालु कंदा आहियूं, स्पेक्ट्रम जो इस्तेमालु करे या स्पेक्ट्रोमीटर जो इस्तेमालु करे ऐं मुख़्तलिफ़ टेलीस्कोप इस्तेमालु करे। ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।